नाज़रीन, हाल में चेयरमैन म्यूनसिपल कमेटी गुल मोहम्मद पंवर जी सदारत हेठि मज़हबी जमायतुनि जो अहम इजलास कोठायो वियो, जंहिंमें समूरियुनि जमायतुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में 12 रबीउल अव्वल जे हवाले सां निकिरंदड़ रैलियुनि जे गुज़रगाहनि ते दरपेश ईंदड़ मसइलनि बाबति चेयरमैन म्यूनसिपल कमेटी खे तफ़सील सां आगाह कयो वियो। जंहिं बैदि चेयरमैन म्यूनसिपल कमेटी गुल मोहम्मद पंवर इजलास खे ख़िताब कंदे चयो त रबीउल अव्वल बरकतुनि वारो महीनो आहे। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा जी ख़ुसूसी हिदायतुनि ते हिन महीने जी मुनासिबत सां शहर अंदरि निकिरंदड़ रैलियुनि जी रोड रस्तनि ते सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि ऐं रोशनी जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। असांजी टीम 24 कलाक म्यूनसिपल कमेटी ऑफिस में मौजूदु हूंदी। हिन चयो त अवाम जी ख़िदमत असांजी अवलीन तरजीह आहे, जेका बिना के रंग नस्ल ऐं मज़हब जे कई वेंदी आहे। उन मौक़े ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर अब्दुल रसूल खोसो, सैनिटरी इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार अली जुणेजो ऐं ॿिया मौजूदु हुआ।